मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। औरतुनि सां मेल जोल हे इंसान जे ईमान खे तबाह करण जो हिकिड़ो वॾो मर्कज़ आहे। ॾिसो बंदो ईअं ई गुमराह थींदो आहे आस्ते आस्ते। पहिरियों शैतान ज़हन में कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं ॾींदो आहे, हे औरत तुंहिंजी भेण आहे, हिन सां जेकर तूं ॻाल्हाईंदे कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, तूं हुनखे दीन सेखारींदे। शैतान इहो गुमराह करण जो हिकिड़ो तमामु वॾी हिकिड़ी सीढ़ी आहे शैतान जे गुमराह करण जी। त औरतुनि सां बिल्कुलु इस्लाम हराम करे छॾियो, सवाइ तव्हांजो चंद रिश्ता जंहिंसां तव्हां मेलजोल करे सघो था। अलाह ताला क़ुरान हकीम में बयानु कई, तव्हांजी माउ आहे, तव्हांजी मासी आहे, तव्हांजी पुफी आहे, तव्हांजी भेण आहे, तव्हांजी माउ जेकी रज़ाई या उन रज़ाई माउ खां जेके धीरियूं जेके तव्हांजूं भेणियूं, इहे ॾाॾी नानी मासी। अलाह ताला फरमाए इन रिश्तनि सां जेकॾहिं अगरि मेल जोल करणु मुमकिन आहे त कयो। इन्हनि सां बिलफर जेकॾहिं चंद अल्फाज़ ॻाल्हाइण त ॻाल्हायो। इन खां अलावा दुनिया जूं तमामु औरतूं तव्हांजे लाइ हराम आहिनि। ईमान वारो पंहिंजी नज़रुनि खे झुकायो, ईमान वारो पंहिंजी नज़रुनि खे झुकायो, छो त इंसान जे दिलि खे तमामु वॾो ज़्यादा जेको नुक़सानु ॾींदी आहे उहो इंसान जी नज़र ॾींदी आहे। नज़र जो कनेक्ट फौरी तौरु दिलि सां, नज़र जो असरु फौरी तौरु दिलि सां पवंदो आहे। अगरि कंहिं औरत जे मथां नज़र पइजी वई, इहो फौरी तौरु असरु दिलि में आयो। इन खां बाद में अजीबो ग़रीब ख़्यालात शुरू थींदा आहिनि। इहो सिर्फ़ु कंहिं हिकिड़े बंदे सां न, तमामु इंसाननि सां इहो फील थींदो आहे। त औरतुनि सां मेल जोल, औरतुनि सां ॻाल्हाइणु ईमान ज़ाया करण जी तमामु वॾी हिकिड़ी निशानी आहे। बिलफर्ज़ तव्हांखे का औरत पसंदि अची वई त फौरी तौरु निकाह जो हुकुम आहे, फौरी तौरु निकाह जो हुकुम आहे। अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए साहिबु अगरि कंहिं बि मर्द जी, कंहिं बि मुस्लमान जी रस्ते खां गुज़र थियो, उनजी औरत ते नज़र पइजी वई त फौरी तौरु अची करे पंहिंजी घरवारी सां सोबत करे, फौरी तौरु अची करे पंहिंजी घरवारी सां सोबत करे। उन में छा थींदो त हो जेको ज़हन बुराई जी तरफ़ वञे पियो, उहो बिल्कुलु ज़ाइल थी वेंदो, बिल्कुलु ज़ाइल थी वेंदो। त असांजे मुआशरे जे अंदरि काफ़ी जेको आहे दोस्त उहा ॻाल्हि कंदा आहिनि, साईं बिलफर्ज़ अगरि असां कंहिं इदारे में कमु था कयूं, कंहिं बि हिकिड़े इदारे अंदरि कमु कयूं, उते औरतूं बि आहिनि। औरतूं असांखे अस्सलाम वालेकुम चवंदियूं, असां उनखे वालेकुम सलाम चऊं था। औरतूं असांखे अदा करे हथु ॾियनि थियूं, असां बि जेको अदी करे उनखे हथु ॾियूं था। मां ॿुधायुमि त हे इंतिहाई ख़तरनाक अमल आहे। हे शैतान त ईअं चवंदो तुंहिंजी जेको आहे हे भेण आहे, ऐं औरत जे ज़हन में बि शैतान इहे ॻाल्हियूं ॾींदो त हे अॻिलो जेको आहे न मर्द, हे तुंहिंजो भाउ आहे। हे शैतान जेको आहे पटी थो पढ़ाए, अलाह जो कसम हक़ीक़त में न भेण आहे न भाउ आहे। हे अॼु जेको आहे न शैतान चवंदो थो हे तुंहिंजी भेण आहे, हे तुंहिंजो भाउ आहे। सुभाणे इहो ई शैतान चवंदो हे तुंहिंजी दोस्त आहे। औरतुनि सां कलाम करणु, औरतुनि सां गपशप करणु, इन सां दिलि जेकी मुर्दा थींदी आहे। मां हिकिड़ी ॻाल्हि दावा सां कयां थो, कोई बि जेकॾहिं हिन प्लेनेट अर्थ ते का बि औरत जो हिन जे जेके रिश्ता अलाह बयानु कया उन रिश्तनि मां नाहे, नामहरम आहे। कोई बि बंदो खणी, केतिरो बि खणी बुज़ुर्ग हुजे, केतिरो बि वॾो सूफ़ी हुजे, केॾो बि चवे त मूंखे साईं वॾो मूंखे पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल आहे, अलाह जो कसम आहे शैतान उनखे गुमराह करे छॾींदो। छो त ख़ुदा औरत जे अंदरि नेचुरल हिकिड़ी अहिड़ी रखी आहे त बंदो ॾिसंदो आहे फौरी तौरु औरत जे तरफ़ माइल थी पवंदो आहे। अहिड़ी तरह क़ुरान हकीम अलाह ताला फरमाए इन कई त कुन अज़ीम, औरतुनि जो मकर, औरत जी चाल तमामु वॾी ख़तरनाक वॾी आहे। हे क़ुरान हकीम अलाह ताला बयानु कयो। अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो औरतूं शैतान जो ॼार आहिनि। त कोई बि अगरि बंदो चवे त न साईं मां असांजो इदारो आहे त औरतुनि सां असां कमु कयूं था, कंहिं क़िस्म जो कोई दिलि माइल थींदी न आहे, बिल्कुलु कूड़ थो ॻाल्हाए। औरत खां बिल्कुलु कोई बि बंदो बची न सघंदो, इन फील्ड खां ई बंदो जेको आहे ॿाहिरि निकिरे, इन फील्ड खां ई बंदो ॿाहिरि निकिरे। यार का त का ख़ासियत हुई, को त को वॾो अहकाम हुयो जो अलाह ताला क़ुरान हकीम औरतुनि खे पर्दे हुकुम कयो। त औरतूं जेको आहे पर्दो कंदियूं त माशरो जेको आहे बहितर रहंदो। अगरि औरतूं पर्दो न कंदियूं त माशरो वॾो इंतिहाई जेको आहे ख़राबु थी वेंदो। त माशरे खे जेकॾहिं बहितर बणाइणो आहे
मुआशरे खे जेकॾहिं अगरि पाक बणिणो आहे त मुआशरे जे अंदरि औरतूं जेको आहे बिग़ैर बुरके खां निकिरनि, अगरि निकिरंदियूं मुआशरो ख़राबु थींदो। अगरि औरतूं निकितियूं त मुआशरो ख़राबु थींदो, मुआशरो नुक़सान जी तरफ़ वेंदो, मुआशरो ज़िना जी तरफ़ वेंदो। छाजे करे इहो पैगाम, इहो कौल मुंहिंजो कौल न आहे, हे अलाह ताला क़ुरान हकीम में फरमायो त औरतुनि जे लाइ बहितर आहे। औरतूं जेकॾहिं चवंदियूं असांजी इज़त जेको आहे बहितर रहे, इज़त क़ाइमु ऐं दाइम रहे, त इहा औरत छा करे? इहा औरत पर्दो करे। हाणे इहा औरत ईअं न चए त पूरी दुनिया पर्दो नथी करे, तमामु पाकिस्तान जूं औरतूं पर्दो नथियूं कनि, मां पर्दो छो कयां? मां ॻाल्हि इहा ई मोटाईंदुमि, जेकॾहिं तमामु दुनिया जूं औरतूं सभु जहन्नम में वञनि त का अकुलमंद औरत चवंदी त मां बि जहन्नम में वञी करे सड़ां? यार का अकुलमंद औरत चवंदी? औरत चवंदी बिल्कुलु मां छो जहन्नम में वञा? अलाह ताला अकुल ॾेई करे मोकिलियो, अलाह ताला शऊर ॾेई करे मोकिलियो आहे तमामु इंसाननि खे। त मुस्लमान क़ुरान हकीम खे मज़बूती सां पकड़ींदा, अलाह ताला उनखे फलाही ते पहुचाईंदो। अगरि मुस्लमान क़ुरान हकीम खे मज़बूत न पकड़ींदा, अलाह ताला दुनिया में बि उनखे नाकाम कंदो, आख़िरत में बि उनखे नाकाम कंदो।